SSP साहब, हूँ तो कदे इहो सोचियो बि कोन्हो त मुंहिंजी प्यारी घरवारी निशा मूंखे ईअं अकेलो छॾे वेंदी। हेबत खान किथे तव्हांजी मिसिस निशा ख़ुदकुशी न आहे कई? न, हरगिज़ न। मां पंहिंजी प्यारी घरवारी ते इहो इल्ज़ाम न आणंदुसि ऐं न ई वरी पंहिंजे सियासी मुख़ालिफ़ ते सियासी फ़ाइदो हासिलु करण लाइ इहो इल्ज़ाम आणंदुसि। इन सॼे केस जी ख़बर इंक्वायरी खां पोइ पवंदी। मां कतई इंक्वायरी जे ख़िलाफ़ न आहियां, पर इंक्वायरी 100% सही रुख़ ते थियणु घुरिजे। बिल्कुलु सर, पर इन जे लाइ तव्हांखे पुलिस सां गॾु इंक्वायरी में सहकार करणो पवंदो त जीअं हिन मौत जा सबब ॼाणे हक़ीक़तुनि ताईं पहुची सघिजे। मां हर सहकार जे लाइ तयारु आहियां, पर तव्हां सुञाणो था मुंहिंजो नालो हैबत ख़ान आहे। ऐं हा SSP साहब, हिन केस जी इंक्वायरी सही रुख़ में थियणु घुरिजे, रुॻो कागज़नि जो पुराव न थिए।